मुल्क के आबी ज़ख़ीरनि में 17 सालनि खां पोइ पानी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। सिंध ऐं पंजाब खे पानी मुहैया कंदड़ तरबेला डैम में 60 फुट लट भरिजी वञण करे डैम में पानी गॾु थियण जी गुंजाइश घटिजण, गुज़िरियल साल बरसातूं घटि पवण ऐं ॿोॾि न थियण करे पानी घटि गॾु थियो। उन सबबि गुज़िरियल 7 सालनि में पहिरियों भेरो तरबेला डैम पूरो न भरिजी सघियो। तरबेला मां रबी जे फसल लाइ पानी पिणु खंयो वियो, जंहिं करे हिन वक़्तु तरबेला डैम 1550 फुट जी सतह खां घटिजी 1380 फुट जी सतह सां डेड लेवल ते पहुची वियो आहे। चश्मा डंड में वकरा 32,000 क्यूसिक खां घटिजी 17,997 क्यूसिक थी विया आहिनि। तरबेला ऐं चश्मा में पानी जी सतह डेड लेवल ते पहुचण खां पोइ सखर बैराज समेत टिनी बैराजनि ते पानी जी खोट थी वई आहे। इरसा सखर बैराज समेत सिंध जे टिनी बैराजनि ते खरीफ जे आगाटे फसल में पानी जी 40% खोट बाबति सिंध हुकूमत जे आपाशी खाते खे लिखत में आगाही ॾेई छॾी आहे। सखर बैराज कंट्रोल रूम जे इंचार्ज अब्दुल अज़ीज़ सुमरो ॿुधायो त पानी जी खोट 50 खां 60% थी सघे थी। रबी में भी बारिशूं को ख़ासि न पयूं, जंहिंजे करे असां मुसलसल जेको आहे डैम मां पानी खणंदा रहियासीं ऐं उनजे करे डैम जेको आहे हींअर असांजो डेड लेवल ते पहुची चुको आहे। सो इरसा भी इन सिलसिले में अनाउंसमेंट कई आहे ऐं पंहिंजो जेको आहे सभिनी इदारनि खे लिखियो आहे त जेके वास्तेदार आहिनि त 40% ताईं खोट जो इम्कान आहे, पर अंदाज़ो इहो आहे त जेकॾहिं बारिशूं न थियूं त इहा खोट जेका आहे मई ऐं जून, ख़ासि तौर ते जून जे महीने में असांजी तमामु घणी डिमांड हूंदी आहे, त उन ताईं असांजी बारिशुनि न थियण जे करे 50 खां 60% ताईं बि खोट थी सघे थी। त उनजो सबबु इहो आहे त हींअर असांजो जेको अप्रैल जो महीनो आहे त 1 अप्रैल खां गुडू बैराज जा वाह बंदि थी वेंदा आहिनि, सालाना बंदी जे लाइ महीनो बंदि थींदा आहिनि। ऐं सखर बैराज जा बि राइट साइड जा, जंहिंमें नॉर्थ वेस्ट कैनाल, खीरसर कैनाल जंहिंखे सॾींदा आहियूं, राइस कैनाल त अॻे ई बंदि आहे, ऐं दादू कैनाल इहो बि माना 3 कैनाल महीने जे लाइ बंदि हूंदा आहिनि। इहो सालाना हर साल बंदि कंदा आहियूं। ऐं अप्रैल खां पोइ यानी मई में इहे वाह ॿीहर खुलंदा, त यकीननि गुडू बैराज जा बि 3 वाह खुलंदा मई में। हेॾो राइट बैंक कैनाल सखर बैराज जा जेके आहिनि इहे बि खुलंदा, त पोइ जिथे किथे जेको असांजी डिमांड शुरू थी वेंदी। त उन वक़्तु जेको आहे सूरत हाल यकीननि जेकॾहिं बारिशूं मथे नथियूं थियनि त 50 खां 60% ताईं खोट वञी सघे थी। साल 2000 में पिण अहिड़ी सूरत हाल पैदा थी हुई ऐं 17 सालनि खां पोइ हिन साल बि खरीफ जे फसल में पानी जी साॻी सूरत हाल पैदा थींदे नज़र अचे पई। आपाशी ऐं ज़रई माहिरनि आबादगारनि खे सलाह ॾिनी आहे त हिन साल खरीफ जे मुद में सारियनि वहण ऐं ॿियो आगाटो फसल पोखण में तकड़ न कनि, छो त इहा पोखाई आबादगारनि जे फ़ाइदे में न थींदी। तंहिं करे आबादगार खरीफ जी विची मुद में पंहिंजो फसल पोखनि त उन्हनि जे लाइ बहितर थींदो। कैमरामैन GM महर सां गॾु मुश्ताक टावरी, सिंध TV न्यूज़, सखर।